वालेकुम या अली मदद माया महर फ़कीर। अॼु असीं कराची खां लाड़काने वञी रहिया आहियूं। हिन वक़्तु असीं जामशोरो यूनिवर्सिटी क्रॉस कयूं पिया। हीअ ॾिसो सिंध यूनिवर्सिटी जो बोर्ड लॻल आहे ऐं हीअ सिंध यूनिवर्सिटी जितां मारवी हॉस्टल आहे उतां हीअ गेट आहे अंदरि ख़ूबसूरत VIP। हीअ साम्हूं सिंधला जी आहे। हीअ साम्हूं रस्तो जामशोरो दादू सेवण लाड़काणो शिकारपुर प्लस मुंहिंजो शहर मिठड़ो मिठड़ो बढ़िया सीन हेॾां वेंदो आहे ऐं हीअ परियों रस्तो कराची थो वञे। पहिरियां असीं मोटरसाइकिल ते सफ़र कंदा हुआसीं पर अॼु वॾी गाॾी हथु लॻी वई आहे सो उन में सफ़र कयूं पिया। ख़ूबसूरत माशा अल्लाह। हीअ साम्हूं सिंधला जी आहे जिते सिंध जी पूरी सकाफ़त या जेके वॾा वॾा माण्हू गुज़ारे विया आहिनि उन्हनि जा कार्नर, उन्हनि जी तारीख़, उन्हनि जो लटो कपिड़ो किताब ॿियो टियों एवरीथिंग आहे। हीअ अंदरि सिंध यूनिवर्सिटी जो रस्तो आहे जिते शागिर्द परे परे खां तइलीम हासिलु करणु ईंदा आहिनि। हिते सिंध यूनिवर्सिटी, मेरान यूनिवर्सिटी ऐं लियाकत मेडिकल कॉलेज प्लस यूनिवर्सिटी सभु इदारा हिते ई आहिनि। उसे पासे तमामु रुॻो तइलीमी इदारा आहिनि। अॻियां स्टेशन आहे जेके सिंध यूनिवर्सिटी जो नालो ॾिनल आहे जॾहिं त हीउ इलाइक़ो जामशोरो सरबो आहे। ऐं इन खां अलावा हिते सिंधी अदबी बोर्ड ऐं जितां ॿारनि जा किताब वॾनि जा किताब सिंध टेक्स्ट बुक बोर्ड शाया कराईंदा आहिनि। सो असीं हितां इंशा अल्लाह ताला अॻिते रवाना थींदासीं। सेवण खां क्रॉस करे लाड़काणे वेंदासीं। अलाह ताला हर जहान जो ख़ैरु कंदो। दुआ कजो त असांजो सफ़र बि ख़ैरु सां गुज़रे। सो दिलि दुआ में यादि कजो, अलाह ताला बहितर कंदो। VIP रस्तो आहे ज़बरदस्त। हीअ ॾिसो हीअ परियों रोड कराची थो वञे। सो दिलि चयो त तव्हांखे बि दीदार करायां। हीअ तमज़मा तालबुल बला मखदूम हे सिंधियत जी बोर्ड जी ऑफिस आहे। ऐं ओ हीअ साम्हूं हीअ